हाली कराची जा शहरी ज़हनुमा खीर जो इस्तेमाल करे रहिया आहिनि। सिंध फूड अथॉरिटी तरफ़ां शिरकाईंदड़ इंकशाफ कया विया आहिनि। सिंध वाइस के जेके हथ आयल दस्तावेज़ आहिनि उन्हनि मूजिब कराची जा शहरी ज़हनुमा खीर जो इस्तेमाल करे रहिया आहिनि, जंहिं सबबु जेको आहे इंसानी जानियूं ख़तरे में आहिनि। कराची जा शहरी होटलनि ते वेही जेके चांहियूं पीअनि था उहे इन्हनि जी सिहत लाइ इंतिहाई हानिकार आहिनि। सिंध फूड अथॉरिटी तरफ़ां जेके इंकशाफ कया विया आहिनि उन में कराची जे सेंट्रल ज़िले में खीर में 8.25 सैकड़ो लूणु, 16.5 सैकड़ो पाणी, जॾहिं त वेस्ट ज़िले अंदरि खीर अंदरि 50 सैकड़ो लूणु ऐं 25 सैकड़ो जेको आहे दॿे वारो खीर इस्तेमालु थियो आहे। कोरंगीअ जा सैंपल वरिता विया आहिनि जिन में 25 जेको आहे सैकड़ो लूणु ऐं 18.75 सैकड़ो खंडु जो इस्तेमालु थियो आहे, जॾहिं त 12.5 सैकड़ो सरफ ऐं 12.5 सैकड़ो कार्बोनेट इस्तेमालु थियो आहे। ॾखण ज़िले अंदरि 20 सैकड़ो लूणु ऐं 14 सैकड़ो खंडु ऐं 11.5 सैकड़ो सरफ जेको आहे इस्तेमालु थी आहे, जॾहिं त 9 सैकड़ो कार्बोनेट जी मिलावट थी तस्दीक कई वई आहे। मलीर में खीर अंदरि 15 सैकड़ो लूणु ऐं जेको आहे 10 सैकड़ो खंडु ऐं 15 सैकड़ो सरफ, 10% जेको आहे कार्बोनेट जेको आहे उनजो इस्तेमालु कयो वियो आहे। 25 सैकड़ो पाणीअ जो इस्तेमालु कयो वियो आहे, जॾहिं त ईस्ट ज़िले अंदरि खीर में 6.25 सैकड़ो जेको आहे सरफ ऐं जेको आहे 12.5 सैकड़ो कार्बोनेट ऐं 12.5 सैकड़ो पाणी जो इस्तेमालु थियो आहे। कैमारी ज़िले अंदरि खीर जे सैंपल वठण दौरान ख़बर पई आहे त 15 सैकड़ो लूणु ऐं 23 सैकड़ो जेको आहे सरफ, 15 सैकड़ो पाणी जो इस्तेमालु थियो आहे। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त पेट जूं बीमारियूं, फूड पॉइज़निंग ऐं किडनी बीमारी, हाज़मे वारो सिस्टम जेको आहे इन्हनि शयुनि जे करे मुतासिर थियणु लॻे थो पियो, जंहिंजा नतीजा अवाम भोॻे रहियो आहे। अवाम सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फूड अथॉरिटी खे फ़ाल करे ज़हनुमा खीर विकिरो कंदड़ जेके आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु जेको आहे क़ानूनी कार्रवाई करे उन्हनि खे पकड़ में आंदो वञे।